हाणे आऊं जे मुक़रर खे घुराईंदुसि त पाण अचनि ऐं उस्ताद ते पंहिंजो पेपर ऐं पंहिंजी गुफ़्तगू तव्हां तां पेश कंदा। त गुज़ारिश आहे मोहतरम साईं शौकत उजण साहब जिन खे त पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि तव्हां सां। साईं शौकत उजण साहब तव्हांजी भरपूर ताड़ियूं। असांजा मौजूद ऐं मिठड़ा ऐं महिरबानी महिमान असांजे हिन मिडार ते पहुता आहिनि, उन्हनि जी महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल इंतहाई इज़्ज़त लायक सैयद ज़ुल्फ़कार शाह मिनिस्टर कल्चर, मोहतरम मुख्तियार अली अबड़ो डिप्टी कमिश्नर दादू, साईं मदद अली सिंधी जो इंतहाई सिंध जो आला पाए जो स्कॉलर है, उन सां गॾु साईं ताज जोयो, डॉक्टर शेर मेहराणी ऐं तक़रीबन जेके हिते पिंडाल में वेठल दोस्त तव्हां सभिनी ते सलामती हुजे। तमामु घणी ख़ुशी थी रही है त ही जेके माण्हू आया आहिनि इहो ई उस्ताद जी कामयाबी आहे त ही सभु अवामी राज उस्ताद जे अवामी शाइरीअ लाइ आयो आहे। जेतोणीक थी सघे असां खां या उन्हनि माण्हुनि खां देरि थी हुजे जिन जे लाइ उस्ताद चयो हो एॾी देरि करे पोथा यार अचो नथा सार लहो त को मोह या बचो। एॾी देरि करे पोथा यार अचो नथा सार लहो त को मोह या बचो। असां हौल करे दिलि लायूं नथा, जे लायूं था पछतायूं नथा। असां कम न कंदा आहियूं अहिड़ो यार कचो, एॾी देरि करे पोथा यार अचो नथा सार लहो त को मोह या बचो। त ही जेको उस्ताद जो आवाज़ हो इन खे मुनीर न्याज़ीअ बि चयो न त मैं बहुत देर करता हूँ। त उहा देरि जेका ॻाल्हि थींदी आहे उहा देरि बिल्कुलु हिते थी सघे असां खां थी हुजे, पर उस्ताद उहा अज़ीम हस्ती हुयो जंहिंजे शाइरीअ जा नुक़्ता ई ॿ। अलामा इक़बाल जो हिकिड़ो शेर आहे, उन में अलामा इक़बाल चयो त हदीस इश्क बाब दो अस्त, हदीस इश्क बाब दो अस्त, यके हुसैन रकम कर्द दीगरे ज़ैनब। चई इश्क जे हदीस जा किताब जा बाब ई ॿ आहिनि, हिकिड़ो मौला हुसैन अदा कयो, हिकिड़ो बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा अदा कयो। त हिते जेकॾहिं उस्ताद जे सॼी शाइरीअ जे फ़लसफ़े खे तव्हां खणी ईंदव त उन जा नुक़्ता ई ॿ आहिनि। सॼी शाइरीअ में उस्ताद जा नुक़्ता ई ॿ आहिनि, हिकिड़ो हुस्न ॿियो सिंध, हिकिड़ी धरती ॿी सरती। तक़रीबन उस्ताद जे जेके मरकज़ी नुक़्ता आहिनि उहे नुक़्ता ई ॿ आहिनि, हिकिड़ो हुस्न ॿियो धरती, हिकिड़ी धरती ॿी सरती ॿी सिंध। इन खां ॿाहिरि उस्ताद वियो ई कोन्हे। उहो उस्ताद जी वाई हुजे, गज़ल हुजे, गीत हुजे, राति जो बर चरिया ॾींहं जो थो ॿरी, हीअ छा थो करीं हीअ छा थो करीं। त उन में हिकिड़ो साईं जो बंदि आहे न भाई, ॾाढी ख़ूबसूरत कमु आहे। राति जो बर चरिया ॾींहं जो थो ॿरी, हीअ छा थो करीं हीअ छा थो करीं। इश्क कर क़ौम सां, जेका क़ौम जे इश्क खे उस्ताद सम्झे थो उहो चए थो त इश्क कर क़ौम सां शख़्स में गुम न थी। इश्क कर क़ौम सां शख़्स में गुम न थी, मोट महिराण ॾे डंड ॾे थो ढरीं, हीअ छा थो करीं हीअ छा थो करीं। उस्ताद जेको क़ौम जो इश्क आहे न, उन क़ौम जे इश्क खे उस्ताद महिराण वांगुरु जेको लद्दाख जे पहाड़ुनि खां लही केटी बंदर ताईं सिंधी समुंड खे अची चुमे थो, इहो सदाईं जारी ऐं सारी आहे, आद जुगाद खां जारी आहे ऐं रहंदो। इन मिठे ऐं ताज़े पाणीअ खे क़ौमी इश्क उस्ताद सॾे थो, न त डंड जो पाणी त बीहंदे बीहंदे बदबूदार बि थी वेंदो आहे। हलियो इहो कमाल जो इश्क उस्ताद जो जेको आद जुगाद खां अॼु ॾींहं ताईं, ऐं उन ई इश्क त इश्क खे शाबाश जंहिं मोहबती मेड़िया, उन ई इश्क अॼु असांखे तव्हांखे हिन पिंडाल में आंदो आहे। तव्हांजे मोहबतुनि खे सलाम आहे जो उस्ताद जे लाइ तई आया आहियो। उस्ताद जी हुस्न ते जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त उहा बि कमाल जी आहे। थोरो थोरो तव्हां सां टच, हालांकि मुख़्तसिर ई ॻाल्हाइणो आहे अॼु, छो जो हाणे उस्ताद ते असां जॾहिं ॻाल्हायूं त असां ॾाढा कम सिन आहियूं, असांजी का हैसियत ई कान्हे जो उस्ताद ते ॻाल्हायूं। उस्ताद ख़ुदि सॼी सिंध आहे, उस्ताद ख़ुदि हुस्न आहे, उस्ताद हुस्न जो ऐं सिंध जो सरचश्मो आहे।
त उन में जेको उस्ताद रोज़ ककरनि सां गॾिजी घुमां थो, पंहिंजे वारनि वॾनि खां पुछो। रोज़ ककरनि सां गॾिजी घुमां थो, पंहिंजे वारनि वॾनि खां पुछो। सुबुह सांझी शफ़क़ खे चुमां थो, सुबुह सांझी शफ़क़ खे चुमां थो, पंहिंजे ॻाढ़नि गलनि खां पुछो। रोज़ ककरनि सां गॾिजी घुमां थो। खेज मां सभु सॾी थी किंडेड़े, आऊं थकिजा नथो मेड़े मेड़े। खेज मां सभु छॾी थी किंडेड़े, आऊं थकिजा नथो मेड़े मेड़े। रोज़ मोतियुनि सां झोली भरियां थो, पंहिंजे सुहिणनि ॾंदनि खां पुछो। रोज़ ककरनि सां गॾिजी घुमां थो। जेकॾहिं तनक़ीदी हवाले सां इनखे ॻाल्हायो या मैजिक रियलिज़म आहे, इनखे मक़नातीसी हक़ीक़त चइबो आहे। या मक़नातीसी हक़ीक़त तव्हांखे उन मक़नातीसियत में चकमक वांगुरु छिके वेंदी। इहो उस्ताद जे लफ़्ज़नि शाइरीअ जो कमाल आहे, मौजो आहे, जो को बि माण्हूअ जा कन इन खां पासीरा नथा थी सघनि। को बि माण्हूअ जा कन यानी समातूं इन ते बिल्कुलु अरेस्ट या गिरफ़्तार थी सघनि थियूं। इहो सिर्फ़ु उस्ताद जो ई मौजो आहे। बहरहाल उस्ताद हिकु अज़ीम मसीह हुई। मां तव्हां सभिनी जो थोराइतो आहियां। अॼु उस्ताद जे आगन ते मूंखे मौक़ो मिलियो आहे उस्ताद ते ॻाल्हाइण जो। तव्हां सभिनी जो अहसानमंद आहियां ऐं इनशा अल्लाह मूंखे यकीन आहे त उस्ताद ते हिन खां बि भरपूर उस्ताद खे जेकॾहिं चइजे ई क़ौमी शाइर ऐं हुस्न जो शाइर त इन में को वधा कोन थींदो। भेटाई खां पोइ अज़ीम इंसान जेकॾहिं आहे त उस्ताद आहे, उहो जंहिंजे क़ौम ऐं हुस्न ते ॻाल्हाए थो। तव्हां सभिनी जी महिरबानी। थैंक यू सो मच।